अस्सलाम वालेकुम सिंधी माण्हू कीअं आहियो ख़ुशि आहियो मज़े में आहियो सेठ लॻा पिया आहियो मां बि इलाही ख़ुशि आहियां तव्हांजो कुर्ब एॾो आहे बसि मां छा कयां एॾो प्यार आहे एनीवेज़ गाइस तव्हांजे लाइ हिकिड़ी गुड न्यूज़ आहे ऐं मूंखे इलाही फ़ख्रु थींदो आहे ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजी प्यारी सकाफ़त असांजी प्यारी लैंग्वेज खे प्रमोट माण्हू कंदा आहिनि या को ऐसी ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि जहिड़ियूं कमु कंदियूं आहिनि फलाह बहबूद जो असांजी लैंग्वेज लाइ हाणे सना जेका सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका आहे उहो पंहिंजो 41 कन्वेंशन थी करे ह्यूस्टन टेक्सास में सना हैज़ बिन वर्किंग फॉर 41 years टू प्रमोट आवर कल्चर हेरिटेज एंड इट इज़ इंटरनेशनल जेतिरा बि नॉर्थ अमेरिका में सिंधी आहिनि या इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड जेतिरा बि सिंधी आहिनि तव्हांजे लाइ इहो मौक़ो आहे कि अचो सभु गॾु मिली हिन लैंग्वेज खे सेलिब्रेट कयूं ये लैंग्वेज सूफीज़म जी आहे ये लैंग्वेज यूनिटी जी आहे रजिस्ट्रेशन यू कैन गो टू सना's website you can book the hotel you can book your number everything is written over there if you have any questions any complaints regarding it you can always contact Sana हिन convention में सिंधी म्यूजिक हूंदो Sanam Marvi from Pakistan she's going to perform over there Jatin Udasi from India he's also going to come there and it's going to be a lot of fun असां सभु सिंधी गॾु थींदासीं मनाईंदासीं ख़ुशियूं मनाईंदासीं जीअं असां सेलिब्रेट कंदा आहियूं झूमर हणी ऐं I'm very excited to see all of you inshallah I will try my best to be there and yeah lots of love take care bye yes